बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कवर स्टोरी में भलीकार आहियां इरफान महबूब। अॼु पाकिस्तान जे लाइ शानदार तारीख़ी कामयाबी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान कई ॾहाकनि खां वठी जेको मौक़ुफ़ अख़्तियार करे रहियो हो, अॼु उन मौक़ुफ़ जी सोभ थी आहे ऐं पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण जेका गुज़िरियल हफ़्ते ॾेढ खां वठी पंहिंजे ओज ते हुई, अॼु उन मामले ते जंगबंदीअ ते इतफ़ाक़ थी वियो आहे ऐं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप इहो ऐलान कयो आहे त पाकिस्तान ऐं भारत ॿिन्ही फ़ौरी तौर ते जंगबंदी ते इतफ़ाक़ करे वरितो आहे ऐं इन मामले ते ॿिन्ही धुरियुनि तस्दीक बि करे छॾी आहे। पाण इन मामले ते गुफ़्तगू कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी, तज़िया निगार, धरती टीवी न्यूज़ ऐं करंट अफेयर जा डायरेक्टर ज़ोहेब ज़रदारी साहब। ज़ोहेब साहब, वॾी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। यकीनन पाकिस्तान जे लाइ अॼु हिकिड़ी तारीख़ी कामयाबी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जे मौक़ुफ़ जी सोभ थी आहे ऐं आलमी सतह ते बि पाकिस्तान खे हिकिड़ी क़िस्म जी पज़ीराई मिली आहे। मामलनि जे हल लाइ पाकिस्तान सदाईं इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त भई तव्हांजा जेके बि इशूज़ आहिनि उहे डायलॉग्स जे ज़रिए हल थियणु घुरिजनि ऐं असां सां ॻाल्हियूं कयो। पर भारत सदाईं पाकिस्तान जी अहिड़नि संजीदा कोशिशुनि खे नज़रअंदाज़ कंदो रहियो, रद्द कंदो रहियो ऐं अगराई कई ऐं अगराई जो जॾहिं पाकिस्तान हिकिड़ो मज़बूत जवाबु ॾिनो, उन खां पोइ साॻियो ॻाल्हियुनि वारी मेज़ ते भारत अची वियो आहे। अॼु जेका पाकिस्तान जी तारीख़ी कामयाबी आहे, तव्हां छा कॉमेंट कंदो? इरफान साहब, ॻाल्हि इहा आहे त जेके 3-4 ॾींहंनि ताईं मुसलसल हमला हुया भारत जे तरफ़ां, ऐं पाकिस्तान त सिर्फ़ु पाण माना हिकिड़ो ॾींहुं बि नथा चऊं, सॼी राति बि नथा चऊं, मुंहिंजे ख़्याल में 2 खां टोटल 3 कलाक में पाकिस्तान जेको शुरू कयो ऑपरेशन भारत जे ख़िलाफ़ु, उन में ई भारत पंहिंजी औकात ते अची वियो ऐं उन फौरी तौर ते मेड़ूं मिनथूं कयूं डोनाल्ड ट्रंप खे ऐं अमरीकी इंतिज़ामिया खे त असांजी जान छॾायो ऐं उन जॻह ते पहुची वियो जंहिं ते असल में हुनखे शुरू में पहुचणु खपंदो हुयो। ॻाल्हि इहा आहे त जीअं ई हुननि हमिलो कयो पाकिस्तान ते, त उनखे पाकिस्तान सिर्फ़ु जवाबी कार्रवाई कंदो रहियो, पंहिंजो दिफ़ा कंदो रहियो, जवाबी कार्रवाई कंदो रहियो ऐं उहो मुसलसल हमला कंदो रहियो। 2-3-4 ॾींहंनि ताईं सूरत हाल तव्हांजे साम्हूं रही। पाकिस्तान चवंदो सिर्फ़ु 2 खां 3 कलाक सिर्फ़ु कार्रवाई छा कई आहे, ऐं जेको पंहिंजो पाण खे अलाए केॾो ताक़तवर मुल्क सम्झे, भारत सम्झे पियो त मूं वटि त हेतिरा त लखें फ़ौजी आहिनि, हेतिरा जहाज़ आहिनि मूं वटि, हीअ आहे उहा आहे, एटम बम आहे, इहो टके जी औकात 1-3 कलाकनि में पाकिस्तान हुनजी करे छॾी आहे। ऐं हुननि खां पोइ हुनजे पहिरियों भेरो इहो थियो आहे त हुननि जे जेका फ़ौजी तर्जुमान आहे मुंहिंजे ख़्याल में, उहा अची चए थी त दुनिया अचे ऐं असां ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहण लाइ तयारु आहियूं। मतिलबु त तव्हां हिकिड़े हमले में ई एॾा ख़ौफ़ज़दा थी विया आहियो त जेकॾहिं तव्हां डपु तव्हांखे एतिरो आहे, ड्रिजणा आहियो तव्हां, त पोइ तव्हांखे जंग जी तरफ़ वञण ई न खपे। ऐं इहा हिकिड़ी सुठी शइ थी आहे त अॼु सीज़ फायर थियो आहे। मां सम्झां थो त इहो सुठो अमल आहे ऐं इन में मां डोनाल्ड ट्रंप जे किरदार खे बि साराहियां थो, पर उन सां गॾोगॾु मां हिन बहितरीन क़िस्म जी कामयाबी ते ऐं तमामु हिकिड़ी वॾी शानदार कामयाबी आहे जेका सालनि ताईं यादि रखी वेंदी, उन ते मां पाकिस्तानी क़ौम खे बि मुबारकबाद पेश कयां थो, पाकिस्तान जी फ़ौज खे मुबारकबाद पेश कयां थो। इन सॼे जेके माण्हू हिन जंग में हुकूमत सां गॾु बीठा रहिया, जेके फ़ौज सां गॾु बीठा रहिया, जेके इदारनि सां गॾु बीठा रहिया, उन्हनि सभिनी खे जेको आहे उहो मां मुबारकबाद पेश कयां थो। उन सां गॾोगॾु मां DG ISPR जी ज़रूरु साराह कंदुसि, जेको मुसलसल 24 कलाक मीडिया जे ज़रिए पल पल जी जेका ब्रीफिंग आहे उहो ॾींदो रहियो ऐं उन सां गॾोगॾु कुझु हुकूमती वज़ीर अता तारड़ जी परफॉर्मेंस ॾाढी ज़बरदस्त रही। उन खां जहिड़े नमूने सां इंटरनेशनल मीडिया खे फेस कयो, त मां सम्झां थो त इन सभिनी जो जेके आहिनि उहे मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। ऐं सभ खां वधीक जेकॾहिं मुबारकबाद जे मुस्तहिक़ आहे त उहा पाकिस्तानी क़ौम आहे जंहिं पंहिंजी फ़ौज ते एतमाद रखियो, पंहिंजे इदारनि ते भरोसो रखियो ऐं ॾाढो पुरसुकून रहिया। पाकिस्तान जे अंदरि इन 3-4 ॾींहंनि ताईं जेके बि हमला थींदा रहिया, तव्हांखे किथे बि कंहिं बि क़िस्म जी का अफ़रा तफ़री नज़र न आई, न ई वरी तव्हांखे का कोई पैनिक तव्हांखे का पोज़ीशन का नज़र आई। हुते जेकॾहिं को हिकिड़ो फटाको पोइ फाटे पियो त तव्हां ॾिसो पिया त भारत जी सूरत हाल वञी किथे पहुती पए। त हाणे इन मां अंदाज़ो लॻाए त हुनजी जेका जिथे जिथे क़ौम बहादुर हुजे, फ़ौज बहादुर हुजे, जॾहिं उहे ॿई गॾिजनि त पोइ ज़ाहिर आहे उन जंग जो नतीजो कामयाबी ई निकिरंदो आहे। ऐं वरी हुन पासे जेकॾहिं वरी हिननि वटि हथियार आहिनि, हुनजा फ़ौजी बि ड्रिजणा आहिनि, भारत जे त क़ौम बि ड्रिजणी आहे, उहे त वीचारा इन में सफ़ा हुनजो सिर पियो वञे। त अहिड़ी सूरत हाल में ज़ाहिर आहे हू जंग हाराईंदा। त पाकिस्तान सफ़ारती सतह ते जीअं अॻु में इहा जंग खटे चुको हुयो, पाण जी गुफ़्तगू में मां चवंदो रहियुसि त पाकिस्तान सफ़ारती तौर ते माना जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जे न दॿाव में आयो, बल्कि सॼी दुनिया खे को अहिड़ो उन वटि घस न छॾियईं जो उहे दुनिया
पाकिस्तान खे कुझु चवे, छाकाणि त पाकिस्तान ऑलरेडी हुननि खे चई चुकियो त पहलगाम में असांजो को बि अमल दख़ल कोन्हे, पर जेकॾहिं तव्हां कंहिं बि फोरम ते वेहणु चाहियो त पाकिस्तान वेहण लाइ तयारु आहे। त पाकिस्तान सफ़ारती मैदान में मल मारी, पाकिस्तान अस्करी मैदान ते अॼु शानदार नमूने सां कामयाबी हासिलु कई आहे। त मां सम्झां थो इहा हिकिड़ी वॾे वक़्त खां पोइ जी कामयाबी आहे। असां इन्हनि 77 सालनि में 2-3 जंगियूं ॿुधियूं ज़रूरु हुयूं, पर हीअ पंहिंजे हुन में असां अखियुनि सां हीअ जंग पहिरीं ॾिठी आहे। ऐं मां इहा हिकिड़ी मां अॻकथी पियो कयां त 77 सालनि में तोड़े जो 3 जंगूं इंडिया असां सां करे चुको आहे, पर हीअ जेका जंग जेका हुनखे सेखत ॾींदी आहे, ईंदड़ 100 सालनि ताईं बि हू जंग करण जे लाइ 100 दफ़ा पहिरियां सोचींदो। अच्छा साईं, हाणे पहलगाम वाक़ियो थियो, उन ते जेको पाकिस्तान जो नैरेटिव हुयो, पाकिस्तान जो मौक़िफ़ हुयो, उन जी अॼु सोभ थी आहे। पर पहलगाम वाक़े खां पहिरियां बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहिया आहिनि। पुलवामा थियो आहे, पठानकोट थियो आहे, ॿिया बि तमामु घणा थिया आहिनि, ऐं पाकिस्तान जो उन मामले ते बि साॻियो ई मौक़िफ़ हूंदो आहे। ऐं इंडिया जो वरी बदकिस्मतीअ सां साॻियो ई नैरेटिव जेको ॾहाकनि खां वठी हू बिल्टअप कंदा पिया अचनि, ऐं हमेशह उन्हनि में उन्हनि खे शिकस्त थींदी आहे। हाणे जेको अमेरिका जी अॻुवाणी में पाण चऊं या अमेरिका सां ॻाल्हियुनि खां पोइ हू इन टेबल टॉक ते आया आहिनि। पहिरियों इहो मौक़िफ़ हूंदो त भई पाकिस्तान दहशतगर्द आहे, दहशतगर्द रियासत आहे, दहशतगर्दनि खे सपोर्ट थो करे, असां ॻाल्हि ॿोल न कंदासीं। नरेंद्र मोदी जा ऑन रिकॉर्ड इहे स्टेटमेंट्स आहिनि। सो सालसी ते मोचड़ा खाई ॾिठ मञूं, बसि उन ॿार वांगुरु जेको ॿार स्कूल न वेंदो आहे, माइटनि सां ज़िद कंदो आहे, पोइ वरी 2 पादर लॻंदा त स्कूल रवानो थी वेंदो आहे। बि ॻाल्हि उहा ई आहे त उहो न पियो मञे। हाणे माना त हाणे मतिलबु खाई सुधरियो। सालसी जो मतिलबु आहे त हिंदुस्तान जी नज़र में हाणे पाकिस्तान दहशतगर्द रियासत न आहे। हिंदुस्तान जे पंहिंजे ई मौक़िफ़ जी, पंहिंजे ई नैरेटिव तां हू पोइ ते हटी वियो। हिकिड़ी कामयाबी थी वई आहे। कूड़ो नैरेटिव आहे उहो, हिकिड़ो कूड़ो नैरेटिव आहे, ऐं उहो जस्ट ईअं ई हिकिड़ो माना पाकिस्तान दुश्मनी ते ॿधल नैरेटिव आहे, हुन में का हक़ीक़त कान्हे का। ॿी हिकिड़ी शइ त ॾिसूं त 12 मई ते जेके DGMOs जे विच में राब्ता थींदा ऐं पाकिस्तान ऐं भारत जे विच में, पोइ उन में शयूं तय थींदियूं। ॾिसूं था त थी सघे थो त माज़ी में बि इहो थियो आहे त ॿिन्ही मुल्कनि गॾिजी वेही बि मामला हल कया आहिनि। त थी सघे थो त अमरीकी टियाकड़ी जी या कंहिं ॿिए शइ जी ज़रूरत न बि पवे, पर छाकाणि त जेको सिंध तास मुआदे जे मुअतल करण वारी ॻाल्हि जेका कई हुई भारत, मुंहिंजे ख़्याल में उन में इहो ज़रूरी थी थो वञे त अमरीका इन में ज़रूरु वेहे, इन्हनि ॻाल्हियुनि जो हिसो हुजे। जेके बि शयूं उन में तय थियनि थियूं, उन में उनजो रोल जेको आहे उहो टियाकड़ी वारो ज़रूरु हुजणु खपे। ऐं जेको बि मुआदो थिए उन में गारंटीअर तौर बि हू हुजणु खपे त ॿीहर इन क़िस्म जी जेका का को हरकत न थिए, ॿीहर इन क़िस्म जो को मामिलो न थिए। ऐं न सिर्फ़ु इन में जुज़न असां त हुते का कंहिं बि क़िस्म जी का दरअंदाज़ी नथा कयूं, पर भारत बलूचिस्तान जे अंदरि दरअंदाज़ी करे रहियो आहे, अफ़गानिस्तान जे ज़रिए KPK में दरअंदाज़ी करे रहियो आहे असांजे। त असां इहे समूरा मामला रखंदासीं, पाकिस्तान ज़रूरु रखंदो इन ॻाल्हियुनि जी मेज़ ते। ज़ोएब साहिबु, हींअर हिकिड़ी इहा ख़बर बि अचे थी, अमेरिकी सहाफ़ी उन समूरा तफ़सील ॿुधाया आहिनि त हीअ जेका जंगबंदी थी आहे कीअं थी आहे। अमेरिकी सहाफ़ी ॿुधाए थो त यूरोपी दुनिया जा बि कई मुल्क आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्त खां वठी सालसी जी कोशिशि कनि पिया, छिकताइण घटाइण जे लाइ सरगर्म हुआ। ईरान थी वियो ऐं सऊदी अरब, उन जा बि मिसाल ॾिना विया आहिनि, पर उहे कोशिशूं कामयाबु न थियूं या भारत उन्हनि खे गाह कोन पियो विझे। पर पाकिस्तान जेके मिज़ाइल हमला कया आहिनि, पाकिस्तान जेको हिंदुस्तान जे ख़िलाफ़ु जवाबी ऑपरेशन कयो आहे, ऐं उन में जेका कार्रवाई आहे या पाक आर्मी जी जेका कारकर्दगी आहे, उन मजबूर कयो आहे भारत खे त हू पाकिस्तान सां ॻाल्हियुनि वारी मेज़ ते अचे। हाणे मामला जॾहिं टेबल टॉक तरफ़ वधनि था, सिंतास मुआदो तव्हां ॿुधायो उहो डिस्कशन में ईंदो, पर इंडिया सां ॿिया बि खोड़ सारा इशूज़ आहिनि पाकिस्तान जा। कहिड़ा कहिड़ा मामलात आहिनि जेके ॻाल्हियुनि में तय थियणु खपनि या उन्हनि खे बि सॉर्ट आउट कजे, न थियो 5-10 सालनि खां पोइ वरी रिंगट हूंदो हिंदुस्तान जो। इन खां पहिरीं जेका आहे हिकिड़ी अहम शइ जेका उहो ॿुधायां त भारत भला ॻाल्हियुनि जी मेज़ ते आयो कीअं, जीअं मूं चयो पियो त मोचड़ा खाई वञो। असल ॻाल्हि इहा थियो आहे, ॻाल्हि थी आहे त हुननि जो हमेशह जॾहिं बि का ॻाल्हि थींदी चवंदा असां त पाकिस्तान में घर में गिरी असां कंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। पर थियो ईअं आहे त हिन भेरे हुननि मुसलसल हेतिरनि ॾींहंनि ताईं राफेल जहाज़ खणी आया, फिलाणो खणी आया, फिलाणो खणी आया, पाकिस्तान जे बॉर्डर ते पाकिस्तान जी लाइन खे हवाई हदुनि खे हू क्रॉस न करे सघिया, किरिया, तबाह थिया, पोइ ते भॻा। ऐं राति गुज़िरियल राति पाकिस्तान छा कयो आहे, सिर्फ़ु मिज़ाइल हमला न कया आहिनि, पाकिस्तानी जहाज़ हुननि जे हदनि में वियो आहे, भारत जे हदनि में वञी उन्हनि हदफ़नि खे निशानो बणायो आहे त पाकिस्तान जे फ़ौजनि त राति घर में घिरी हुननि खे मारियो आहे। त हाणे हुननि खे लॻो त भई हीअ त सॼो नेटवर्क जैम करे छॾियो, साइबर अटैक करे सॼो हुननि खे ख़बर ई न पई त
त पाकिस्तान जा जहाज़ आया ऐं हिन जा एयर बेसिस तबाह करे वरी सलामती सां वापसि हलिया विया। इहा हिन जंग जी सभ खां वॾी कामयाबी कोन्हे त हुननि जा केतिरा ई जहाज़, वॾा वॾा महांगा जहाज़, राफेल जहिड़ा जहाज़ जिन ते उन्हनि खे तकबुर हुयो, उहे तबाह थिया ऐं पाकिस्तान जे हिकिड़े जहाज़ खे बि को नुक़सानु कोन पहुतो आहे। ऐं उन जे करे त हुनखे वटि हाणे इहो ई ऑप्शन बचियो त तंहिं करे उहो मेड़ मिंथ करे अची वेहे हिन ते ॻाल्हियुनि जी मेज़ ते। हाणे जेको तव्हां जो ॻाल्हि पुछो था त कहिड़ा कहिड़ा ॿिया इशूज़ आहिनि, त सभ खां वधीक जेको इम्पोर्टेंट इशू आहे उहो कश्मीर आहे। पाकिस्तान ऐं भारत जे विच में जेका छिकताण आहे उहा शुरू ॾींहं खां वठी कश्मीर इशू ते ई आहे। कश्मीर इशू जेसीं ताईं हल न थींदो, हिन ख़िते में पाइदार अमन जो ख़्वाबु सिर्फ़ु तसवर ई हूंदो, उहो ख़्वाबु पूरो न थींदो। तंहिंजे करे हाणे कश्मीर मामले ते सीरियसली शयूं डिसीशन जी तरफ़ वञणु तमामु ज़रूरी आहिनि। उन खां अलावा जीअं मूं सवेर चयो पियो त पाकिस्तान जे अंदरि जेका दहशतगर्दी थिए पई उन में भारत सहूलियतकार जो किरदारु अदा करे रहियो आहे। राह जेका आहे सा मुकमल तौर ते उन्हनि दहशतगर्दनि जी तरबियत करे उन्हनि खे बलूचिस्तान में ऐं या अफ़गानिस्तान में उनखे उमाणे पई। इहे ॻाल्हियूं ज़रूरु उनमें डिस्कशन्स में ईंदियूं। उन खां अलावा जेके हुते जेके अकेले तो मुस्लमान सां जेका हुते वेधन आहे उन ते शयूं थींदियूं। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी ॿिया बि मामला अची सघनि था। मुमकिन आहे तिजारत जी तरफ़ बि असांजियूं शयूं वञी सघनि थियूं, पर फ़िलहालु उहे जेके शयूं आहिनि मूंखे अञा थींदे नज़र कोन पियो अचनि। उन में थोरो टाइम लॻंदो, ताज़ी ही वेड़ ख़तमु थी आहे। पर पहिरियां त जेके बुनियादी जिन मामलनि ते जंग थी आहे, जेको दहशतगर्दी आहे, उहो प्रियोरिटी ते ॿिन्ही मुल्कनि जे तरफ़ां इन टेबल ते थींदो। ऐं जेकॾहिं अमेरिका उन में गारंटियर थिए थो या ॿिया मुल्क उन में अची था वञनि त पाइदार अमन जे लाइ त पोइ उहो कश्मीर जो मसइलो जेको आहे उहो हाणे इंडिया खे हल करिणो पवंदो। कश्मीर सिर्फ़ु हूअ पंहिंजे हुन ॾाढ ते उन ते कब्ज़ो कयो वेठो हूंदो आहे, पर असां राति पंहिंजो अटैक करे उते साबित करे छॾियो आहे जेकॾहिं पाकिस्तानी फ़ौज चाहे त 2 खां 3 कलाकनि में कश्मीर खे आज़ादु कराए पाण सां गॾाए शामिलु करे सघे थी। हीअ हुते कुझु बि नथा करे सघनि। तंहिंजे करे हुननि जे लाइ, भारत जे लाइ ज़रूरी आहे त कश्मीर जो जेको मसइलो आहे उनजो हल कढे ऐं उन ते उनखे कश्मीरियुनि खे पंहिंजी राय मूजिबि जिते बि रहणु चाहिनि था उन्हनि खे उनजो हक़ ॾिनो वञे। पाकिस्तान हिन वक़्तु उन पोज़ीशन में बि आहे जो कश्मीरियुनि खे इन मामले ते कुझु न कुझु रिलीफ वठाए ॾेई सघे। उमेद कयूं था त जेको ॻाल्हियुनि वारो सेशन थींदो उन में इन मामले ते ज़रूरु कुझु न कुझु ॻाल्हाए वेंदो ऐं कश्मीरियुनि जे हक़नि लाइ आवाज़ु उथारियो वेंदो। अच्छा ज़ोया साहब, ॿी हिकिड़ी ॻाल्हि, पाकिस्तान जीअं ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे ऐं पाकिस्तान सदाईं आच कंदो रहियो आहे भारत खे त भई तव्हांजे मुल्क में गुरबत आहे, असांजे मुल्क में गुरबत आहे, पाण हिक ॿिए जा पाड़ेसरी आहियूं, पाड़ेसरियुनि खे तब्दील करे नथो सघिजे त हिकिड़ा सुठा पाड़ेसरी थी करे रहूं। पाण वापारु आहे, ॿिया जेके मामलात आहिनि उन्हनि में पंहिंजो हिक ॿिए सां सहकार हुजे, पर हिंदुस्तान सदाईं रद्द कंदो रहियो आहे। ख़ासि तौर ते जॾहिं खां नरेंद्र मोदी आयो आहे उनजी हिकिड़ी एंटी पाकिस्तान ऐं एंटी मुस्लिम उनजो नैरेटिव आहे या उन्हनि जी पॉलिटिक्स आहे। ऐं जेको करतारपुर राहदारी वारो मामिलो थियो उन में बि पाकिस्तान हिकिड़ो गुड जस्टर ॾिनो, अभिनंदन गिरफ़्तार थियो उन में पाकिस्तान गुड जस्टर ॾिनो, दोस्तीअ जो हथु वधायो, पर भारत हर भेरे इन ॻाल्हि खां भॼण जी कोशिशि कंदो आहे। हाणे भारत पाकिस्तान जो पाणी कछे वरितो आहे ऐं भारत खे चङे नमूने ख़बर पइजी वई त पाकिस्तान कहिड़ी पोज़ीशन में आहे। छा इहो बहितर न रहंदो त हाणे इहे जेके मामलात आहिनि मुकमिल तौर ते ॻाल्हियुनि ज़रिए हल थियनि ऐं पाकिस्तान हिंदुस्तान ॿई हिकिड़ा सुठा पाड़ेसरी थी करे रहनि ऐं हिक ॿियनि जे माण्हुनि जी फलाह जे भलाई लाइ उन लाइ कमु कनि, तरक़ीअ लाइ कमु कनि? ॾिसो, उन में बिल्कुलु पाकिस्तान त हमेशह इन जे लाइ राज़ी बि रहियो आहे। हू त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते एॾो रिएक्शन वठी वेही रहनि था। हीअ जेकॾहिं पहलगाम वारो वाक़ियो थियो त उन में बग़ैर सबूतनि जे हुन पाकिस्तान खे ज़िम्मेवारु करार ॾेई छॾियो, पाकिस्तानी शहरनि खे निकिरण जो चई छॾियईं, सफ़ारती जेको अमलो आहे उनखे चई त वापसि हलिया वञो। त माना हुन जे तरफ़ रुॻो एग्रेशन आहे हर मामले में। मामला डिप्लोमेसी जे ज़रिए सां या पॉलिटिकली सिस्टम सां हलाया वेंदा आहिनि। इहे ॿई शयूं वरी इहे ॿई नॉर्म्स जेके आहिनि उहे भारत या भारतीय हुकूमत वटि आहिनि कोन। जेकॾहिं जेसीं ताईं इहे समूरियुनि शयुनि जो हल थियणो आहे या सभु ॿई मुल्क जेकॾहिं ते एग्री थियनि था त असांखे समूरा पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करणा आहिनि त पोइ कश्मीर जो मसइलो उहो बिल्कुलु उनजो हल अणटर थी वेंदो। उहो जेसीं ताईं हल न थींदो हिननि मुल्कनि जे ॿिन्ही जे विच में का बि शइ पाइदार नमूने सां न थी सघंदी। हा, पाकिस्तान ऐं भारत जो अवाम ज़रूरु चाहे थो त हिते अमन अमान हुजे। असांजी हुकूमतुनि माज़ी में खोड़ भेरा कोशिशूं कयूं आहिनि त ॻाल्हियूं थियनि ऐं हिते हिन सॼे ॾखिण एशिया में हिकिड़ी अमन अमान जी सूरत हाल बहितर रहे ऐं ॿ मुल्क जेके आहिनि उहे जेके पाण में हिक ॿिए जा गॾु पाड़ेसरी आहिनि पर हिक ॿिए जा दुश्मन आहिनि त उहा दुश्मनी ख़तमु थियणु खपे। पर जेसीं ताईं भारत
कश्मीर जे मामले ते लचक न ॾेखारींदो एसी ताईं ज़ाहिर आहे कुझु कोन थींदो। कश्मीर जो मसइलो हाणे हिन अहिड़ी सूरत हाल में हल थियणु तमामु ज़रूरी आहे ॿिन्ही मुल्कनि जे लाइ। पाणी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु तुन पाकिस्तान जो कचे वरितो आहे। पाकिस्तान कंहिं बि लिहाज़ सां कमज़ोर मुल्क कोन्हे को। हुननि शायदि सम्झी वेठो हुयो बि त पाकिस्तान में थोरो मुआशी मईशत जेका आहे कमज़ोर लॻी पई आहे। शायदि हुते का अफ़रा तफ़री आहे, हुते का अंदरि के मसइला आहिनि, तंहिंजे करे हुकूमत ऐं फ़ौज या आवाम जेको आहे सो असांजे हमलनि खे मुंहुं न ॾेई सघंदी। पर तव्हां ॾिठो त न सिर्फ़ु असां उन्हनि जा हमला रोकिया, उन्हनि हमलनि में जवाबी कार्रवाई कई, पर जॾहिं राति जेको हिकिड़ो ई असां अटैक कयो आहे, जीअं न 1 लख 1 रांझू लखां था मट, त असां हिकिड़े ई अटैक में हुन जूं रड़ियूं कढी छॾियूं ऐं हुन जूं रड़ियूं हज़ारे किलोमीटर परे वञी अमेरिका ताईं पहुतियूं आहिनि। ऐं उतां ट्रंप जेको आहे सो ॿिन्ही पासे सां ॻाल्हाए थो ऐं नेठि सीज़ फायर थिए थो, जेका ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर उन सां गॾोगॾु असां पाकिस्तानी जश्न मल्हाए रहिया आहियूं। असांजी फतह थी आहे, असांजी कामयाबी थी आहे ऐं सॼी क़ौम खे ज़रूरु इन ते जश्न मल्हाइणु घुरिजे ऐं हुकूमत खे ऐं फ़ौज खे मुबारकबाद ॾियणु खपे। आख़िरी सवाल मुख़्तसर जवाबु चाहींदुसि, पोइ वरी ब्रेक वारे पासे वञिणो आहे। भारत यकीनन अगराई गई, कूड़ा बहितान मढ़िया पहलगाम वाक़े ते, अॻु में बि मढ़ींदो रहियो आहे। हाणे मामला ॻाल्हियुनि तरफ़ वधनि था ऐं इहे ॻाल्हियूं बि ज़रूरु डिस्कस थींदियूं। हाणे भारत जेका अगराई कई, आलमी कानूननि जी भञकड़ी कई, सिंतास मुआदे जी भञकड़ी कई ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि जंहिंमें आम माण्हुनि जूं ज़िंदगियूं हली वियूं, बेगुनाह मासूम शहरी मारिजी विया, अकाउंटेबिलिटी थींदी भारत जी हाणे भला आलमी सतह ते? ॾिसो, थियणु खपे। जेकॾहिं न थी आहे त असां त वठी छॾी। असांजा जेतिरा माण्हू शहीद थिया असां उनजो प्लान त वठी छॾियो आहे। हा, असां में ऐं हुन में असीं हिकु ज़िम्मेवार हिकु एटमी मुल्क आहियूं। असां ज़िम्मेवारी जी बुनियाद ते शयूं कंदा आहियूं। असां जंगी असूलनि जो, जंगी कानूननि जो एतिराम कंदा आहियूं। उनजे करे पाकिस्तान इंडिया जी कंहिं बि शहरी आबादी ते, सिविलियन इदारनि ते अटैक न कयो आहे। सिर्फ़ु फ़ौजी जेके उन जूं जेके ठिकाणा आहिनि उन्हनि ते, थाकनि ते असां हमला कया आहिनि। तंहिं करे पाकिस्तान प्रोफेशनली वॉर जीअं चइबी आहे न, उहा वॉर विड़ियो आहे ऐं उन जे ज़रिए ई असांजे मासूम शहरनि खे शहीद हुननि जे फ़ौजियुनि कयो। असां उन्हनि जे फ़ौजियुनि खे मारे उन्हनि खां पलांद वरितो आहे। असां शहरनि जे शहादत जे बदिले भारतीय शहरनि खे क़तलु न कयो आहे, उन्हनि ते हमला न कया आहिनि। हुननि जी फ़ौज इन क़तल में मुलविस हुई। असां उन जे फ़ौज खे मारे उन्हनि खां पलांद वरितो आहे। हुननि जा अॾा तबाह कया आहिनि, हुननि जूं छावणियूं तबाह कयूं आहिनि, हुननि जा खोड़ सारियूं इंस्टॉलेशन्स आहिनि उहे तबाह कयूं आहिनि। उहे मां चवंदो त हीअ शिकस्त ऐं हीअ ज़ख़्म जेको आहे न उहो मोदी सरकार या भारत खे कई सदियुनि ताईं यादि रहंदो, उन खां विसरंदो कोन। ठीकु आहे ज़ोएब साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, नंढड़ी साई जो नंढड़ी साई वठूं था, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, इन मामले ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। कवर स्टोरी में ॿीहर भलीकार ऐं पाण ॻाल्हि ॿोल पिया कयूं। अॼु पाकिस्तान जी तारीख़ी कामयाबी जो ॾींहुं आहे। भारत जेको अगराइनि जो सिलसिलो जारी कयो हो ऐं इन ते पाकिस्तान जो जेको मौक़िफ़ हुयो, अॼु पाकिस्तान जे उन मौक़िफ़ जी कामयाबी थी आहे, पाकिस्तान जे मौक़िफ़ जी सोभ थी आहे ऐं भारत पाकिस्तान खां शिकस्त खाइण खां पोइ नेठि ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची वियो आहे। जेतोणीकि पाकिस्तान बार बार इन ॻाल्हि ते ज़ोर भरींदो रहियो त जेके बि मामला आहिनि उहे ॻाल्हियुनि ज़रिए हल कया वञनि, पर भारत ॻाल्हियुनि वारे रस्ते खे थुॾे ऐं पहलगाम वारे मामले ते पाकिस्तान जेका शफ़ाफ़ जांच जी आछ कई उनखे थुॾे अगराई वारो रस्तो अख़्तियार कयो। ऐं अॼु पाकिस्तान जॾहिं हिंदुस्तान जी अगराई जो हिकिड़ो मज़बूत जवाबु ॾिनो त उनखां पोइ भारत मजबूर थी वियो त हू पाकिस्तान सां ॻाल्हियूं करे। डोनाल्ड ट्रंप अॼु इन मामले ते ऐलान कयो त ॿिन्ही धुरियुनि जे विच में जंगबंदी थी वई आहे ऐं कंहिं न्यूट्रल माग ते, कंहिं न्यूट्रल वेन्यू ते वधीक जेके ॻाल्हियूं आहिनि उहे थींदियूं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे ब्रिगेडियर रिटायर बशीर आराई साहब, पाण दिफ़ाई तज़िया निगार आहिनि। बशीर साहब, वॾी महिरबानी सर, अवां वक़्तु ॾिनो। अॼु पाकिस्तान जे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे, तारीख़ी ॾींहुं आहे, पाकिस्तान जी कामयाबी जो ॾींहुं आहे ऐं पाकिस्तान पंहिंजी शानदार सिफ़ारती हिकमत अमली सां ऐं पाकिस्तान पंहिंजी शानदार फ़ौजी हिकमत अमली सां हिंदुस्तान खे गोॾा खोड़ण ते मजबूर कयो। अॼोके ॾींहं ते अवां छा चवंदव? पहिरीं ॻाल्हि त आहे त असां अल्लाह ताला जो शुक्र था अदा कयूं त असां जेके पंहिंजी मुल्क जी हिफ़ाज़त करण ते असां सुरख़रू थिया आहियूं। असां वर्दी वारा आहियूं ऐं असांखे क़ौम खे ॾेखारियो आहे त जॾहिं तव्हांजा जेके मुहाफ़िज़ हूंदा आहिनि उहे मज़बूत हूंदा आहिनि त पोइ को बि दुश्मन जी ताक़त आहे त उहो मुल्क खे या क़ौम खे हमिलो करे या हुनखे को बि नुक़सानु पहुचाए। अल्लाह ताला जो शुक्र आहे। पहिरीं ॻाल्हि त हीअ आहे। ॿी ॻाल्हि आहे त जॾहिं पंहिंजी ॻाल्हि वॾी पहिरियों थी त मां तव्हांखे ॿुधायो
पाकिस्तान फ़ौज वटि हाणे 24 to 48 आवर्स आहिनि रिएक्शन लाइ। जेकॾहिं हिन टाइम में पाकिस्तान आर्मी रिएक्शन कंदी त पोइ फतह थींदी। तव्हां ॾिसोसि त असां फ़ौजी आहियूं, असांखे ख़बर हूंदी आहे त कुझु ॻाल्हियूं बि थियूं, माण्हू परेशान बि थिया, हुन ख़्यालु हो त असां चुप करे छो वेठा आहियूं, पर असांजी स्ट्रेटजी हुई फ़ौज जी त असां रिएक्ट ईअं कंदासीं जो हुननि खे ख़बर पइजी वञे त असां सुपीरियर आहियूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जीअं पाकिस्तान हिन फजर खां पोइ रिएक्ट कयो आहे, जीअं उन्हनि ते हमला कया आहिनि, जीअं मिज़ाइल विया आहिनि, जीअं असांजा एयरफोर्स रिएक्ट कयो आहे, हुननि जो नतीजो तव्हांजे साम्हूं आहे त सॼी दुनिया मञी आहे त बाबा पाकिस्तान आर्मी सुपीरियर आहे, पाकिस्तान जी टेक्नोलॉजी सुपीरियर है ऐं पाकिस्तान जी एयरफोर्स सुपीरियर आहे। इहो ठीकु आहे त असां चऊं था त असां अमन पसंद आहियूं, असां सिफ़ारती तालुकात बि असां यूज़ कया आहिनि, पर जॾहिं ताईं तव्हां दुश्मन खे इहो यकीन न ॾियारियो त असां तोखे नेस्तो नाबूद करे छॾंदा आहियूं, तॾहिं ताईं इहो मञंदो न आहे। तव्हां ॾिसो त 8 कलाकनि में इंडिया जेके आहे चुप करे वेठो आहे त असां सां मुज़ाकरात कयो। इहो आहे नतीजो, जॾहिं तव्हांजी फ़ौज मज़बूत हूंदी आहे, तव्हांजा मुहाफ़िज़ मज़बूत हूंदा। सही। अच्छा बशीर साहब, इन मामले ते पाकिस्तान जो जेको मौक़ुफ़ रहियो आहे, इंडिया अॼु जेकॾहिं असांखे चवे थो ॻाल्हियूं कयो या उन वञी अमेरिका जी इलाज कया आहिनि, अमेरिका खे इलाज कया, मिंथ मेड़ कयईं त ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी कयो या ॻाल्हि ॿोल कयो, छो जो उनखां पहिरियां बि पाण ॾिठोसीं त अमरीकी परॾेही वज़ीर या वरी उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि मुसलसिल पाकिस्तान सां राब्तो कयो पिए, पर पाकिस्तान वाज़े कयो त असां जवाबी कार्रवाई ज़रूरु कंदासीं ऐं पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सलामती ते कंहिं बि क़िस्म जो ठाह न कंदासीं। हाणे मामला जॾहिं ॻाल्हियुनि तरफ़ वञनि था त कश्मीर हिकिड़ो अहम मामिलो आहे ऐं जेको बुनियादी तकरार जी जड़ आहे, पाण खणी चऊं हिंदुस्तान सां, त तव्हां ॾिसो पिया त हाणे उन मामले ते बि का अॻिभराई थींदे नज़र ईंदी पाण खे? हिन में ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी त आहे कश्मीर ऐं ॿियो आहे इंडस वाटर ट्रीटी जेको मुआहिदो आहे असांजो। हाणे ॿिन्ही मसइलनि ते हाणे ॾिसूं था त छा ॻाल्हि ॿोल थिए थी। असां ॿुधूं पिया त हीउ जेको आहे सीज़ फायर थियो आहे इहो 48 आवर लाइ थियो आहे, 2 ॾींहं लाइ थियो आहे, ऐं हिन 2 ॾींहंनि में इहो ॿिन्ही क़ौमनि खे, ॿिन्ही मुल्कनि खे इहो डिसाइड करिणो आहे त असां कहिड़ी ॻाल्हि ते हाणे बीहंदासीं, असां छा ते ॻाल्हाईंदासीं। त इंशाअल्लाह ताला हाणे जेके आहे वाटर ट्रीटी हुन ते बि ॻाल्हि थींदी, पर सभिनी में जेके सुठी ॻाल्हि थी आहे त जेकॾहिं असां रिएक्शन न करियूं हा, जेकॾहिं असां उन्हनि ते हमिलो न कयूं हा, तॾहिं असां ही सीज़ फायर करायूं त पोइ असां कमज़ोरी ॾेखारियूं पिया। पर हाणे इहो थियो आहे त असां उन्हनि ते हमिलो कयो आहे, असां उनखे पंहिंजी पावर ॾेखारी आहे ऐं तॾहिं उहो टेबल टॉक्स ते आया आहिनि। हाणे टेबल टॉक्स ते बि खपे जेके सियासतदान उनखे ज़रूरी आहे त उहो ट्रीटी ते बि ॻाल्हि करनि ऐं कश्मीर ते बि ॻाल्हि करनि। ठीकु आहे। अच्छा साईं, भारत पुराणो दुश्मन आहे, पाकिस्तान जो अज़ली दुश्मन बि आहे। पाण घणो परते माज़ी में त नथा वञूं, पर जेकॾहिं पाण हिन हफ़्ते ॾेढ जो पाण जेकॾहिं मुशाहिदो कयूं त जॾहिं पहिरियां फस्ट टाइम कार्रवाई कई 6 ऐं 7 मई ते हिंदुस्तान, उनखां पोइ चयो वियो त भई पाकिस्तान ऐं आज़ादु कश्मीर में असीं दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे निशानो बणायो आहे, जेको 100% कूड़ हुयो, पर बकौल इंडिया जे त हुननि पाकिस्तान ऐं आज़ादु कश्मीर में दहशतगर्दी जे थाकनि खे निशानो बणायो आहे। असीं पहलगाम वाक़े जो पलांद वठी छॾियो, हाणे असीं कंहिं बि क़िस्म जी अगराई न कंदासीं। नेक्स्ट डे ते पाण ॾिसूं था त हिननि ड्रोन जेको आहे सो उहे फायर करे छॾिया पाकिस्तान जी तरफ़, जन खे बि पाक फ़ौज नाकारा बणायो, LOC ते फायरिंग कई, वरी पाण ॾिठोसीं मिज़ाइल थिया। त हिंदुस्तान ॻाल्हि हिकिड़ी चवंदो आहे, अमल हुनजो ॿियो हूंदो आहे। किथे ईअं त नाहे थी 48 कलाकनि जी जेका जंग बंदी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिंदुस्तान टाइम गेन करण जी कोशिशि पियो करे, ऐं जेकॾहिं हीअ 48 कलाकनि वारी जंग बंदी जंहिंजी ज़मानत अमेरिका ॾिए थो या उन जी टियाकड़ी में ही सभु कुझु थी रहियो आहे, इते जेकॾहिं कंहिं क़िस्म जी वायलेशन करे थो, भञगड़ी करे थो हिंदुस्तान, त कहिड़ा नतीजा निकिरंदा? असां तव्हां बिल्कुलु ॻाल्हि ठीकु था कयो त जेकॾहिं हिननि जी इंडिया जी हिस्ट्री ॾिसूं त ईअं हूंदो आहे त हिकिड़े असां ते इल्ज़ाम हणंदो आहे, पोइ पंहिंजी सिधा कंदो आहे, इलेक्शन हुजे या ॿिया हुननि जूं इंटरनल इशूज़ हुजनि, हुननि ते तवजा हटाइण लाइ पोइ इल्ज़ामात पाकिस्तान ते लॻाईंदो आहे। पर हिन वक़्तु असां जेके हू टेबल टॉक्स ते आयो आहे या सीज़ फायर थिया, असांजी कंडीशन्स ते आयो आहे।
छो त जेकॾहिं असां रिएक्शन न करियूं हा, असां पंहिंजी ताक़त न ॾेखारियूं हा, असां उन्हनि ते हमिलो न कयूं हा, असांजा मिज़ाइल हुते न वञनि हा, तॾहिं सीज़ फायर थिए त पोइ थी सघे थो हुनजी चालाकी हुजे। पर हाणे हुननि जा घुटना टेकिया आहिनि। हाणे सॼी दुनिया में मञियो आहे त पाकिस्तान जेके आहे हाणे अगरि जेकॾहिं इंडिया कुझु कंदो त पाकिस्तान कोन छॾंदो। असांजी हर शइ असां पंहिंजे पाण खे मनायो अॼु त असां तव्हां खां सुपीरियर आहियूं, जंग तव्हां खटे नथा सघो। जेके बि मसइला आहिनि तव्हांखे टेबल टॉक्स ते अचिणो पवंदो आहे। हाणे ज़ाहिर अमेरिका हूंदो, सऊदी अरब हूंदो या ॿिया बि जेके मुल्क आहिनि, को न को ज़मानती त हूंदो न। जेकॾहिं इहो ज़मानती थियण जे बावजूदि इंडिया वायलेशन कंदो त पोइ सम्झो त पोइ आख़िरी जंग हूंदी इंशा अल्लाह ताला। ठीकु। अच्छा सर, तव्हां ॿुधायो त को न को ज़मानती ज़रूरु हूंदो ऐं इहे अॻिते हली जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं कामयाबी सां त उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हीअ जेका ओवरऑल जेको एडवेंचर थियो आहे इन जी जेका जड़ आहे उहो आहे पहलगाम वाक़ियो, जंहिं मामले ते पाकिस्तान ते इल्ज़ाम बि हयो वियो। हाणे जेकॾहिं पाकिस्तान जो इन मामले ते जेको मौक़ुफ़ आहे त भई तव्हां इन जी हिकिड़ी फेयर इन्वेस्टिगेशन करायो ऐं जांच करायो त हीउ वाक़ियो कंहिं कयो, आया पाकिस्तान इन में मुलविस आहे या न आहे। पाकिस्तान जा हथ इन मामले ते साफ़ आहिनि, पर जेकॾहिं सुभाणे इन मामले ते का जांच थिए थी ऐं पाकिस्तान खे क्लीन चिट मिले थी त पोइ हीउ भारत जेके मुसलसिल असां ते इल्ज़ाम हणे पियो, हीअ जेका अगराई कयईं, पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं आलमी कानूननि जी भञकड़ी कयईं, मासूम शहरनि खे बेगुनाह क़तुल कयईं ऐं हीअ जेके मुआहिदा थियल हुआ उनखे मुअतिल कयईं, सॼे ख़िते जे अमुन खे दाव ते लॻाईं, मईशत खे नुक़सानु रसाईं, इन जो पोइ को एहतसाब थींदो? ॾिसो, इहो ऑलरेडी दुनिया खे ख़बर आहे, इस्लाम जी काउंसिल खे ख़बर आहे, जेके बि दोस्त मुमालिक आहिनि हुननि खे ख़बर आहे त इहो जो पहलगाम वारो वाक़ियो आहे उहो कूड़ आहे। जेकॾहिं कूड़ न हुजे त हुनजा प्रूफ अचनि हा या हुन ते इंक्वायरी थिए, इंडिया राज़ी थिए हा। ना इंडिया को प्रूफ ॾिनो आहे, ना इंडिया हिन जी इंक्वायरी ते राज़ी थियो। हुन रुगो बसि इहो जेके आहिनि जंग जी जारियत जी हिकिड़े माहौल पैदा करे सभिनी खे रिस्क ते हणोसि। हाणे पर मुंहिंजे ख़्याल में इहो थींदो त हिन सभु ॻाल्हियूं जेके आहिनि सरफेस थींदियूं, सभिनि ॻाल्हियुनि ते माण्हू ॻाल्हाईंदा, जेके बि हुन में हूंदा ज़मानती हूंदा उहो बि, ऐं ॿई मुल्कनि जा जेके नुमाइंदा हुआ उहो बि हूंदा। मुंहिंजे ख़्याल में त हाणे इंडिया जो फ्यूचर में इहो अहिड़ा ड्रामा करनि जेके पंहिंजे मुल्क खां तवजा हटाइण लाइ पंहिंजे अवाम जी पाकिस्तान ते इल्ज़ाम हणंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो सभु रस्ता बंदि थींदा, छो त हीअ सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त इंडिया इहो ड्रामो कंदो आहे ऐं पाकिस्तान ते इल्ज़ाम हणंदो आहे, हुनजो को प्रूफ न ॾींदो आहे, न को इंक्वायरी कराईंदो आहे। त पंहिंजे मुल्क में जेको मसइला हूंदा आहिनि हुतां तवजो हटाइण लाइ इहो सभु थींदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेके मुज़ाकरात थींदे, हाणे पाकिस्तान में जेके मुज़ाकरात करणु वञनि पिया हू मज़बूत ॻाल्हाईंदा, हुननि जे पुठियां अहिड़ी जेके आहे मज़बूत फ़ौज बि थी आहे जेके मुल्क ते आंच नथी अची सघे। हाणे मुंहिंजे ख़्याल में त इंडिया खे इहो ड्रामा सभु ख़तमु करणा पवंदा ऐं फ्यूचर में अहिड़ो को बि मसइलो असां लाइ पैदा न थींदो इंशा अल्लाह ताला। ठीकु आहे बशीर आवानी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। यकीनन अॼोको ॾींहुं पाकिस्तान जे लाइ कामयाबी जो ॾींहुं आहे, तारीख़ी ॾींहुं आहे, पर छाकाणि त हीअ जंग बंदी रुगो 48 कलाकनि जे लाइ कई वई आहे ऐं इन्हनि 48 कलाकनि जे अंदरि ई जेके मामलात आहिनि उहे सॉर्ट आउट करणा आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त ईंदड़ जेके 48 कलाक आहिनि उन्हनि 48 कलाकनि में या ॿिनि ॾींहंनि जे इन वक़्त में पाकिस्तान ऐं भारत जे विच में जेका छिकताण आहे उहा केतिरे क़दुरु घटिजे थी ऐं सिंध तास मुआदे समेत कश्मीर मामले समेत ॿिया जेके ॿिन्ही मुल्कनि जे विच में इशूज़ आहिनि उहे केतिरे हद ताईं सॉर्ट आउट थियनि था या उन्हनि मामलनि में हू हिक ॿिए खे केतिरो रिलीफ ॾेई सघनि था, इहो बि ॾिसणो पवंदो। त 48 कलाकनि खां पोइ जेके ॻाल्हियूं हथमी शक्ल वठंदियूं, उमेदु इहा ई करे सघिजे थी त हथमी शक्ल अख़्तियार कंदियूं, त उहे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे केतिरे वक़्त ताईं हलंदियूं, छाकाणि त माज़ी में बि ईअं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि। लाइन ऑफ कंट्रोल वारे मामले ते ॻाल्हियूं थियूं, शिमला मुआदो थियलु आहे, सिंतास मुआदो थियलु आहे, पर कंहिं न कंहिं सूरत में पाण ॾिसूं था त हिंदुस्तान इन्हनि जी भञकड़ी कंदो अचे पियो। सो ॻाल्हियुनि जे लाइ सदाईं दरवाज़ा खुलियल रखणु खपनि ऐं 2005 बि हेॾी 21 सदी जे जदीद दौर में जॾहिं ॿई जेके मुल्क आहिनि उहे एटमी ताक़तूं आहिनि उन्हनि में जंग थियण बि न खपे, सॼे खिते जे अमुन खे दाव ते लॻाइण बि न खपे, पर मेन फैक्टर आहे त ॻाल्हियूं जेके थियण वञनि पियूं उन्हनि में ॿई जेके मुल्क आहिनि उहे केतिरे हद ताईं कामयाबु थियनि था ऐं
केतिरे हद ताईं हिक ॿिए सां कंप्रोमाइज़ कंदा आहिनि। साईं कवर स्टोरी जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पियो अचे, मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के मान।